बाबा सरदार हिकिड़ी दोस्तनि महबत वारनि फ़क़ीरनि खे हिकिड़ो दिलदारी थो ॾे, दिलदारी था ॾियनि त बा तव्हां जेके पंहिंजे पाण खे घटि न सम्झो त असीं हिते वञूं पिया, ज़ाहिरी दुनियादारी कान्हे, का दुनिया जी शइ कान थी असांखे मिले, फलाणी शइ मिले। दुनिया में त इहो ई हूंदो आहे न त मूंखे दुनिया जो को नफ़ो मिले, दुनिया में फलाणी शइ मूंखे मिले, घर मिले, बंगलो मिले, गाॾी मिले, नौकिरी भली मिले, मूंखे बादशाही मिले, इहे सभु दुनिया जा अहिड़ा हवाला। पर चऊं तव्हांजो फ़क़ीर माण्हू वटि वञो था, कंहिं बुज़ुर्ग वटि वञो था, कंहिं अलाह जे दर वञो था, या कंहिं ख़ुदा वारे वटि वञो था, त ईअं न सम्झिजो त उते तव्हांजो ॻांढापो को उते तव्हांखे कुझु कोन थो मिले। न न, उतां जेकी थो मिले सो ॿिए हंधा तव्हांखे कॾहिं बि न मिले। ऐं उनखे हिते सभु कुझु थो मिले, ॿाहिरि कुझु कोन थो मिले। जीअं कलाम पाक में हिकिड़ी आयत अलाह जी ज़ात फरमाई त माण्हुनि खे घर पंहिंजा वणनि था, ॿनियूं ॿारा वणनि था, बंगला वणनि था, सिपाह उनखे ॾाढो सुठो था लॻनि, बादशाही उन्हनि खे ॾाढी सुठी थी लॻे। पर अलाह जी ज़ात फरमायो त बेशक दुनिया में इहे सभु शयूं माण्हुनि खे सुठियूं थियूं लॻनि, पर वणंदड़ तव्हांखे पसंदि आहिनि। पर अचो त हाणे अलाह जी ज़ात पंहिंजो पैगाम थी ॾे, अचो त इन्हनि सभिनी खां सुठी तव्हांखे ॿुधायां। न इहे शयूं आहिनि, पर अचो त इन्हनि सभिनी खां सुठी शइ तव्हांखे ॿुधायां। त अलाह जी ज़ात फरमायो त सभिनी खां सुठी आख़िरत अथव। अहमद शाह ख़ैर घुरां थो, अहमद शाह ख़ैर घुरां थो, ख़ैर सां वक़्तु वञे गुज़री, न रहियो आहे को, न रहंदो को, हर को मरण वारो आहे, आख़िरत जो ॾींहुं अचण वारो आहे। त पोइ ईअं बाबा जन चयो त जेको तव्हां अचो था ऐं असां वटि को घड़ी सवा पल पायो था, उन मां तव्हां ईअं न सम्झियो त तव्हांखे का घटि थो मिले। हितां जेको अलाह जी ज़ात बि ॿुधाए त बराबरि ई शयूं बि भलियूं आहिनि, पर अचो त सभ खां सुठी ॿुधायां, त कुझु ॿियो आहे सभ खां सुठो, कुझु ॿियो आहे। ईअं वरी लतीफ़ साईं ॿुधायो त कातुब सुर कल्याण में कातुब लिखी जीअं लायो लाम अलफसी, कातुब वरी कातुब सां बाबा सुभान अल्लाह, शाह साहब जो कमाल आहे। बसि इहो ई आहे, सूरनि सां सां कॾहिं न शाह साहब जे सूर जे सम्झ में कॾहिं काथो पियो ई कोन, कॾहिं ॻाल्हि पई कान। त हाणे वरी फरमाए त कातुब लिखी जीअं तूं लायो लाम अलफ़, छो लाम में हिकु अंदरां अलफ़ अचे थो, बिल्कुलु माना हाणे उनजी वञी चोटी विच में हुन अंदर मिलेसि थी। बिल्कुलु शाह साहब इन लाम मां ऐं कातुब मां जेको शइ वरिती सा ॾिसो, इन लाम मां, लाम जी लिखणीअ मां शाह साहब इन खे लाम खे बि न छॾियो ऐं इन मां बि पिरायो। कातुब लिखी जीअं तूं लायो लाम अलफसी, असां सजण तीअं रहियो आहे रूह में। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। सो मुंहिंजे ख्याल में शाह साहब बुज़ुर्ग अहमद शाह पंहिंजे महबत वारनि खे इहो पैगाम पिया ॾियनि त जेकॾहिं कातुब ऐं लाम ऐं अलफ जीअं पाण में मुहकुम आहे, तीअं असां ऐं असांजो सजण असां सां ईअं मुहकुम आहे। सुभान अल्लाह।